मुझे मथा को भी पावर विझण कोन थो चाहियां, पर मुझे मथा भी अम्मा चवन पे वो चोर हुयो, पर मूंखे हुन जी शक्ल मां चोर त न पियो लॻे। ॾिस वज़ीर, जॾहिं कंहिं औरत जी इज़त हली वेंदी आहे न। तकरार ड्रामे जी ईंदड़ किस्त में सजावल ख़ान जो मूसा नवाब जे हथां ज़ाहिर थी पईंदो ऐं नवाब मूसा जे घर में घिरी मूसा जी भेण खे पाण वटि बंगले ते खणाईंदो। ॿी तरफ़ सजावल ख़ान जो सौट वज़ीर जंहिं सजावल जी भेण खे पेट भरे सां करे छॾियो। छा सजावल ख़ान जी भेण हाकिम ज़ादी जो ॿारु वाकई वज़ीर जो आहे या अञा कंहिं ॿिए जो? एक तरफ़ मूसा जी कहानी फाथल आहे नवाब जे साम्हूं, छो त मूसा ॾिनल ज़बान सजावल सां त पूरी करे आयो। ॿी तरफ़ पंहिंजे वॾेरे नवाब ख़ान सां गद्दारी बि कई ऐं टी तरफ़ वज़ीर जेको पंहिंजे सॻे सोट सजावल खे अखियुनि में धूड़ विझी उन जी भेण हाकिम ज़ादी सां इश्क रचायो ऐं उनखे ॿार बि ॾेई छॾियो। हाणे छा हाकिम ज़ादी ॿार खे जनमु ॾींदी या वज़ीर ऐं हाकिम ज़ादी ॿई मौत जी निंड सुम्ही वेंदा? ईंदड़ किस्त 21 में अवां ॾिसंदा त वज़ीर ऐं मूसा सां जेको हशर नशर कयो वेंदो उहो अवां ईंदड़ तकरार ड्रामे जी किस्त में ज़रूर ॾिसंदा। मूसा उहो वाहिद चोर आहे जंहिं हर माण्हू जी चोरी कई, पर पंहिंजे नवाब ख़ान जी बि चोरी करण में देर कान कई। सजावल खे ॾिनल ज़बान त पूरी कई। ॿी तरफ़ सजावल जे मूसा ते अखियूं बंदि करे एतबार करे पंहिंजे घर में पनाह ॾिनी ऐं उहो ई मूसा सजावल जी धीअ ते आशिक़ थी पियो। तकरार ड्रामे में वॾा ई सस्पेंस उथंदे ई ज़ाहिर थी विया आहिनि। हिकु तरफ़ नवाब ख़ान जे ॿारनि जा लटा जंहिं सजावल मूसा जी मदद सां चोराया ऐं सजावल वाज़े तौर ते नवाब खे धमकी बि ॾिनी आहे। जेकॾहिं सजावल जो चोर ऐं ढोर नवाब ज़ाहिर कान कयो त पोइ नवाब जे ॿारनि जा लटा ॻोठ जे चौराहनि ते टंगियल हूंदा। सजावल जी हिन धमकी नवाब ख़ान जूं निंडूं त फिटाए छॾियूं आहिनि, पर नवाब जे साले ऐं उन सां गॾु सुल्तान बि तमामु घणो परेशान आहे त किथे सजावल वाकई इहा हराम पाई न करे ॾेखारे। नाज़रीन, हिकु तरफ़ वज़ीर फाथल आहे हाकिम ज़ादी जे साम्हूं त हाकिम ज़ादी जो ॿारु कंहिंजो आहे, ऐं ॿी तरफ़ मूसा जंहिं पंहिंजे ई नवाब जी चोरी करे उन जे ॿारनि जा लटा खणी सजावल जे साम्हूं पेश कया ऐं सजावल उहो कारीगर खपुर जो बच्चो आहे जेको कंहिं बि सूरत में कंहिंखे माफ़ नाहे कंदो। छा ईंदड़ किस्त में सजावल मूसा खे नवाब जे साम्हूं पेश कंदो या मूसा सजावल जी धीउ जे इश्क में अञा बि सजावल सां वफ़ादारियूं कंदो? नाज़रीन, जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं ॾिसंदा रहंदा असांजी टीवी।